बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं ख़ुशि आमदीद मुंहिंजे चैनल ते हिकिड़ो दफ़ो ॿीहर। ऐं हींअर जेको मां ॿियो क्वेश्चन मूंखे मिलियो आहे उहो आहे त सुठो मोटिवेशनल स्पीकर कीअं थिजे, ऐं जेको आहे या वरी ॿियो हिकिड़ो क्वेश्चन कयो हुयो त सुठो टीचर कीअं थिए। त मां ॿिन्ही सवालनि जो जवाबु हिकिड़े में ई कंदुमि, छो जो सुठो टीचर ई जेको आहे सुठो मोटिवेशनल स्पीकर हूंदो आहे। ऐं ॿारनि ते असर बि उन्हनि जो ई घणो थींदो आहे जेके टीचर्स हमेशह कनेक्टेड हूंदा आहिनि, छो जो टीचर रोल मॉडल हूंदो आहे ॿार जे लाइ। सभ खां पहिरियां त नॉलेज हुजे तव्हां वटि, नॉलेज जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो जो असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं उहा बेसिकली नॉलेज ॻाल्हाई वेंदी आहे। नॉलेज न हूंदी त असां कुझु नथा ॿारनि सां कम्युनिकेट करे सघूं। त सुठी नॉलेज हासिलु कयो अकॉर्डिंग टू योर सब्जेक्ट। तव्हां पंहिंजे सब्जेक्ट जे मुताबिक़ जेका बि आहे उहा महारत आहे उन ते कमांड हासिलु कयो। उन खां पोइ जेको आहे तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां हाणे उहा नॉलेज कीअं ॿार ताईं पुॼाइणी आहे, कहिड़े वे में डिलीवर करणी आहे। को दौर हूंदो त वन वे हिकिड़ी कम्युनिकेशन हलंदी हुई, टीचर लेक्चर ॾींदा हुया ऐं ॿार वीचारा चुप करे ॿुधंदा हुया, ॿुधी ऐं हलिया वेंदा हुया। बट हाणे दौर चेंज थी वियो आहे। हाणे जेको आहे मॉडर्न मेथड्स अची विया आहिनि टीचिंग जा। तव्हां ॾिसो मॉडर्न मेथड्स कहिड़ा आहिनि टीचिंग जा, ऐं ॿारनि खे इंगेज कीअं थो करे सघिजे। ऐं कोशिशि कयो त एक्टिविटी बेस्ड लर्निंग कजो, ॿारनि सां इंगेज कयो, ग्रुप डिस्ट्रीब्यूशन कयो, ग्रुप वर्क करायो, टीम वर्क करायो। ऐं जे मोटिवेशनल स्पीकर थियणो आहे त नॉलेज हुजे डेफिनेटली केस स्टडीज़ खणी अचो, ॿारनि खे केस स्टडीज़ ॾियो ऐं ॿारनि खे कुझु अहिड़ियूं स्टोरीज़ ॿुधायो जेके ॿार पंहिंजी लाइफ सां रिलेट करे सघनि। ज़ाहिर आहे जेसिताईं हू पंहिंजी लाइफ सां रिलेट नथा करे सघनि त तेसिताईं तव्हांजा जेके बि लेक्चर आहिनि, जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे मथां गुज़रंदियूं। कोशिशि कयो त अहिड़ो मटीरियल, अहिड़ो कॉन्टेंट जेको आहे ॿारनि खे ॾियो, ॿारनि सां शेयर कयो त जीअं ॿारनि जी दिलि ते इफेक्ट कनि। ऐं ॿियो सुठो स्पीकर जी इहा निशानी आहे त जेका शइ दिलि सां ॻाल्हाई वेंदी आहे उहा दिलि ताईं पुॼंदी आहे, ऐं जेका शइ सिर्फ़ु वात सां ॻाल्हाई वेंदी आहे, ज़बान सां ॻाल्हाई वेंदी आहे, उहा सिर्फ़ु कननि ताईं पुॼंदी आहे। दिलि सां ॻाल्हायो ऐं जेको आहे उहा ॻाल्हि डायरेक्ट दिलि ते कनेक्ट थींदी। ऐं इहो न आहे त मां अॼु मूड थियो ऐं मां सुठो टीचर थी वियुमि, सुठो मोटिवेशनल स्पीकर थी वियुमि। न, ईअं न आहे। हीअ हिकिड़ी लॉन्ग जर्नी आहे। तव्हां कंदा अचो, प्रैक्टिस कंदा अचो, ऐं वन डे यू विल बिकम अ सक्सेसफुल टीचर एंड सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर। बट इन सॼी जर्नी जे दौरान कॾहिं बि तव्हांखे पंहिंजी लर्निंग स्टॉप न आहे करणी। जेकॾहिं तव्हां चयो त मूंखे अची वई नॉलेज, अची वई, बसि मूंखे सभु कुझु अचे थो, इहा हिकिड़ी फिक्स्ड माइंड जी निशानी आहे। फिक्स्ड माइंड जी निशानी जेको आहे इहा आहे त मूंखे अचे थो, बसि जेको आहे मूं वटि ई आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ा सुठा लर्नर आहियो त सुठा टीचर थींदो। सुठा लर्नर ग्रोथ माइंड में हूंदा आहिनि, ऐं ग्रोथ माइंड वारा माण्हू अॻिते हमेशह वधंदा वेंदा आहिनि, उन्हनि जी लर्निंग पई हलंदी रहंदी आहे। ग्रोथ माइंड जी निशानी इहा आहे त मूंखे ई अचे थो, बट अञा हिन में मूंखे कुझु अॻिते वधिणो आहे। जेकॾहिं इहा सोच आहे त यकीनन तव्हां ग्रोथ माइंड वारा माण्हू आहियो ऐं ग्रोथ माइंड वारा टीचर आहियो। ग्रोथ माइंड तव्हांजो हूंदो त ऑटोमेटिकली उहा शइ तव्हांजी टीचिंग में, तव्हांजे कम में नज़र ईंदी। वधि खां वधि जेका आहे नॉलेज हासिलु कयो, अॻिते वधो ऐं उहा नॉलेज शेयर कयो। नॉलेज हासिलु करणु ऐं उहा नॉलेज शेयर करणु इहा हिकिड़े जेको आहे ज़रखेज़ दिमाग़ जी निशानी आहे। जेकॾहिं नॉलेज हासिलु कयूं, नॉलेज हिकु जॻह ते पढ़ी वई, उहा पई सड़ंदी, तव्हांखे बि साड़ींदी। नॉलेज जो फ्लो हिकिड़े रिवर वांगुरु हुजे, रिवर उहो हलंदो रहे, नॉलेज अचे या ॿियनि सां शेयर कयो। जेतिरी नॉलेज तव्हां शेयर कंदो, ओतिरो जेको आहे तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थींदो। नॉलेज पाण वटि रखणु हिकिड़े बीठल पाणीअ वांगुरु मिसाल आहे त बीठल पाणी पाण बि ख़राबु थींदो ऐं इर्द गिर्द बीमारियूं पैदा कंदो। नॉलेज बि शेयर न करण सां बि ईअं थींदो आहे त तव्हांजी जेका वर्थ आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे। कोशिशि कयो, नॉलेज हासिलु कयो, उहा अॻिते शेयर कयो। थैंक यू वेरी मच फॉर तव्हांजो वीडियो ॾिसण जे लाइ, ऐं वीडियो जो फीडबैक ज़रूरु शेयर कजो, ऐं को क्वेश्चन हुजे उहो बि ज़रूरु कजो, का सजेशन हुजे उहा बि ज़रूरु ॾिजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।